मेहर में औरत दाईंदे चयो आहे त मुड़स जे मरण खां पोइ भाउ जगह ते कब्ज़ो करे मसवाड़ ते ॾेई छॾी आहे। रेशमा लाशारी पंहिंजे पुट मोहम्मद अली सां गॾिजी मेहर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजे मुड़स जी वफ़ात खां पोइ मुंहिंजे भाउ अलाउद्दीन लाशारी मुंहिंजे घर ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे मूंखे कढी छॾियो आहे, जॾहिं त घर मुंहिंजे नाले ते आहे। हुन चयो त मुंहिंजो भाउ मवाली आहे, हुन उते ॾोहारी क़िस्म जा माण्हू विहारे छॾिया आहिनि, जन मां मुंहिंजी ऐं मुंहिंजे ॿारनि जी जान खे ख़तरो आहे। मुंहिंजी जेका जॻह हुआ न उन ते ॿिन्हिनि कब्ज़ो कयो आहे। तूं वारे भाउ असांखे विहारियो आहे, उते माना उथनि नथा, उन्हनि खां 500 रुपया मसवाड़ थो वठे, उहो उथनि नथा। मां चवां थी मां काॾे वञा, मुंहिंजो पुटु काॾे वञे, यतीम चए न असां जॻह मां न उथंदासीं। मां चवां थी ख़ुदा जो वास्तो त रब अलाह ॾिठो मवाली आहे, उहा मवाली आहे। मुंहिंजी इन्हनि ज़िंदगी तबाह करे छॾी आहे। 10 हज़ारनि जे करे मूंखे मुना वार में शादी कराए छॾी अथई, बोगले सां उते मुंहिंजी ज़िंदगी न बर्बाद करे छॾी आहे। चवां थी मूंखे जॻह ख़ाली कराए ॾे त मां पंहिंजी जॻह में वियां, जॻह बि ख़ाली नथो कराए ॾे। औरत आईजी सिंध SSP दादू ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त घर त कब्ज़ो ख़त्म कराए तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk